वेलकम बैक नाज़रीन। जलाल महमूद शाह साहब सदर सिंध यूनाइटेड पार्टी असां स्टूडियो में मौजूद आहिनि। ब्रेक आग में मूं चयो त साईं सां कुझु तिखियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं बिल्कुलु प्रोफेशनल स्टाइल में कंदासीं। हिन में का अहिड़ी पर्सनल ग्रज न आहे। मथां असांजे सिंध जे ॿुधंदड़ सिंधियुनि खे थोरो घणो ॾुख थिए त यार सिंधी चैनल ते अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थियूं। साईं तव्हां चयो कराची तव्हांजो कमर्शियल हब आहे, तव्हांजा सिंधी हिते अची रुगो बंगला वठनि था, इन्वेस्टमेंट कनि था। मूंखे सिंधियुनि जूं इंडस्ट्रियूं ॿुधायो। कराची में 32,000 सनतूं आहिनि, उनमें सिंधी घणा आहिनि? ॾिसो हाणे इंडस्ट्रीज़ जे मामले जी आउं ॻाल्हि हक़ीक़त खे मञा थो, इहा ॻाल्हि मञा थो, इहा सभु शयूं मञा थो। पर ॻाल्हि इहा आहे त जेको असीं था चयूं त छा असीं इन जे बुनियाद ते को वीचारो मिडिल क्लास जो वीचारो पढ़ी लिखी को छोकिरो अचे उन खे बि चऊं त इहो न अचे, इहो असीं कोन था चऊं। साईं जेके अचनि पिया त अचनि पिया न, मूं जहिड़ा मिडिल क्लास जा छोकिरा जेके अचनि पिया, असीं त चयूं न उहे त हींअर पिया अचनि न, पोइ तव्हांजे लाइ इहो घस कोन बचंदो। पोइ तव्हांजे लाइ इहो घस कोन बचंदो। तव्हांखे चवंदा बाबा तव्हां वञो पंहिंजे सिंध में वञो, कराची और सिंध वारो मसइलो आहे जेको 48 में कराची और सिंध थी आहे त अञा ख़तमु कोन थी थिए। ॿुधी न, त इहे पोइ इहे सुवाल उथंदव तव्हां सां। बाक़ी इहा हक़ीक़त आहे त असीं इंडस्ट्री में कोन आया आहियूं। असांजा आहिनि चंद पर न ॻणण जेतिरा या हिकिड़ी अलॻि आहे त असांजी क़ौम खे जेतिरी तरक़ी करणु घुरिजे आहे, जेके फ़ाइदा वठणु घुरिजनि आहे, उहे न वठी सघी आहे। इंडस्ट्री में कान अची वई आहे, बिज़नेस में कान अची सघी आहे। या हिकिड़ी हक़ीक़त आहे, तारीख़ी हक़ीक़त आहे। इन खां असांखे चवण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हक़ीक़त त हक़ीक़त आहे न। असीं न आउं जे न वञींदुसि त ईअं थी पवंदो छा? थींदो त कोन न। पोइ तव्हां पोइ इहो चओ था न असांजो कमर्शियल हब आहे, बिल्कुलु असांजे सूबे जो कमर्शियल हब आहे। हाणे तव्हां चओ असांजा बंदरगाहुनि जा सॼा इख़्तियार तव्हांजे वफ़ाक़ वटि आहिनि, मर्कज़ वठनि, पोइ उन्हनि ते तव्हां छा कयो? पर छा इन तव्हां वटि बि त न आहिनि न साईं यार। ॾिसो न, तव्हां बिल्कुलु सही आहे, माण्हुनि खे एजुकेट करण जी ज़रूरत आहे। ॾिसो इहा जेका तव्हां ॻाल्हि पिया चओ न, असांखे पीर साहिबु पघारे बि चई हुई। बिल्कुलु अच्छा तव्हांखे ॿुधायां, पीर साहिबु पघारे चयो त बाबा पोइ भेरे असीं जॾहिं वियासीं त चयईं बाबा तव्हां वटि आहे छा? सही। त मूं चयो बाबा असां वटि हीअ आहे। आख़िर में पीर साहिबु चयो तव्हां वटि आहे किथे? पोर्ट्स तव्हांजा किथे आहिनि? सिटीज़ तव्हांजा किथे आहिनि? इंडस्ट्री तव्हांजी किथे आहे? मूं चयो साईं तव्हां छा था चाहियो? चई भले वञी मर्कज़ में हलियो वञे। मूं चयोमांसि त मूं साईं कुझु बि न आहे, पर तव्हां जहिड़ा बादशाह माण्हू, असां जहिड़ा इहे मयार ज़िंदगी जंहिं में रहो पिया, इहो बि कोन रहणो पवंदो, इन तां वधि करिणो पवंदो। चई न पोइ ठीकु आहे, पोइ ठीकु आहे। पर हुननि जो इहो ख़्यालु हो त ॾिसो असांजी दावा ख़तमु न थी आहे। अॼु बि सिंध यूनाइटेड पार्टी जे प्रोग्राम में आहे त ही वसाइल, ही पोर्ट्स, ही असांजे सूबनि वटि हुअणु घुरिजनि त जीअं उन्हनि जे वसीलनि मां असां पंहिंजनि माण्हुनि जी बहितरी करे सघूं। इहो हिकिड़ो सियासी निज़ाम। अॼु ॾिसो 20 साल थी विया तव्हांजे कोयले खे एक्सप्लोर थींदे। असांजे क़ौम परस्तनि रुगो सिंध जे वजूद खे बचाइण जे लाइ वावेला कई। ठीकु आहे। वसाइल खे यूटिलाइज़ करण जे लाइ को प्रेशर ग्रुप न ठाहियो, का प्रेशर फोर्स न ठाही जेका हुकूमतनि खे मजबूर करे न साईं। अवाम खे मोटिवेट कयो वेंदो आहे बाबा ही उहा जागरता न आई, उहो किथे आहिनि इहे ॻाल्हियूं साईं? पोइ इहे सवाल बि थो थिए। ॾिसो मुंहिंजे ख़्याल में त कोयले जी जेका बि ॻाल्हि आहे थोरी घणी जागरता वारी बि क़ौम परस्त पिया कनि, ऐं जेके हुकूमतुनि में वेठा आहिनि अॼु बि उहे लातालुक ऐं बेख़बर ऐं या उहा करप्शन जा लूप होल्स ॻोल्हिनि पिया त किथां थिए त जीअं उहा करे। उहे त इहो ई त सबबु आहे। असांजा ज़मीनी वसाइल थोरा आहिनि छा? हीअ कराची जे अराउंड जेका ज़मीन आहे, करोड़नि ऐं अरबनि जी ज़मीन आहे, उन जी लुटमार कंहिं कई आहे? असां ई कई आहे, असांजे सियासी अॻुवाणनि कई आहे, ढारियुनि बि कई आहे, असांजे अॻुवाणनि बि कई आहे। उहा कई आहे। उहे बि हिकिड़ा वसाइल आहिनि, पोर्ट्स जा वसाइल आहिनि। पोर्ट्स जे वसाइलनि में त असांजा त टपड़ जेके आहिनि मर्कज़ में सभु छॾे आया आहिनि न दोस्त। असीं त चऊं था त बाबा अहिड़े सियासी नज़रिए जी, अहिड़े फ़िक्र जी ज़रूरत आहे जेको तव्हांखे पंहिंजी पार्लियामेंट जे अंदरि क़ौमी हक़नि जी घुर त करे त बाबा हीअ असांजी शयूं आहिनि, असांखे टपड़ मोटाए त ॾियो त असीं पंहिंजा करियूं। कोयले खे डेवलप करियो। असां कतई न जे कोन आहियूं जेको पीपल्स पार्टी वारो फालमू आहे त बाबा इन बि मर्कज़ मदाख़लत करे। बाबा मर्कज़ भले मदाख़लत न करे, पर असीं चाहियूं था त जे अगरि असांजा रिसोर्सिस ज़ाया थियण खां बहितर आहे त बचाव रहणु। दुनिया जूं केतिरियूं आहिनि, अमेरिका में तव्हांजा तमामु घणा तेल जा ऐं कोयले जा रिसोर्सिस आहिनि, उहे कोन था एक्सप्लॉइट कनि। उहे इन करे कोन थो मिसयूज़ कोन थो थिए। सिंध जा रुगो 72% पाकिस्तान जी जेका आहे सा गैस जेको आहे सिंध थी फराहम करे, मिसयूज़ आहे। सिंध खे बेनिफिट किथे आहे? सिंध में त 70% गैस ई कान। सिंध जे सिर्फ़ु आम चुल्हे लाइ बि 70 गैस। इन ते बि डेमोन्स्ट्रेशन न आई न साईं, गैस वारे मामले ते डेमोन्स्ट्रेशन न आई। इहो त सिधो सो आर्टिकल 6 जा जेके आहिनि से मुर्तकिब आहिनि असांजा हुक्मरान जेके अॼु वेठा आहिनि। 158 जी वायलेशन। जेसि ताईं सिंध जी अवाम इन्हनि खे मुस्तरद न कंदो,
पंहिंजे क़ौमी हक़नि जे लाइ वोट खे इस्तेमालु न कंदो सिंध में बहितरी कान ईंदी असीं तव्हांखे ॿुधाए छॾियो। ठीकु आहे, असां मञूं था, तव्हां क़ौम परस्तनि जा काफ़ी बयान अहिड़ा बि ईंदा आहिनि जिन मां तासुब नज़र ईंदो आहे। जीअं हुन ॾींहुं बशीर ख़ान कुरैशी आयो, असां गभा गभा करे छॾींदासीं, हीअं कादिर मक़सीब चए थो हली कोन सघंदा, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, त पोइ साईं पोइ सिंध जी क़ौम तव्हांखे छो हाणे? तव्हां त रुॻो जहिड़े जूं ॻाल्हियूं था कयो, पर तव्हांजी ॻाल्हि नथो कयो स्पेसिफिकली मेजॉरिटी ऑफ दी नेशनलिस्ट। विथ ड्यू रिस्पेक्ट साईं, सुभाणे वरी रिएक्शन अची वेंदो, शौकत ज़रदारी किथे नज़र अचे न खणी अचोसि, सो इन करे आउं तव्हांखे ॿुधायो इहे फैक्ट्स आहिनि या कोन? ॿियनि जी इहा कुझु हद ताईं हक़ीक़तूं आहिनि, कुझु हद ताईं हक़ीक़तूं आहिनि, पर इहे यादि रखो त इहा असांजी सियासत कान्हे। सिंध यूनाइटेड पार्टी असीं सम्झूं था त जेसीं ताईं असीं डेमोक्रेटिक प्रोसेस जे ज़रिए पॉलिटिकल पावर में असीं न ईंदासूं तेसि ताईं इन्हनि नुक़साननि जी खे रोकण जो सबबु न बणिजी सघंदासूं। असीं ईमानदारीअ सां ईअं था सम्झूं। उन जे लाइ असां इहो रस्तो सिलेक्ट कयो आहे त बाबा असीं वोट बि ईंदासूं, डेमोक्रेटिक प्रोसेस में ईंदासूं, चैलेंज बि कंदासूं, स्टेटस को खे चैलेंज कंदासूं। सिंध यूनाइटेड पार्टी इहो सोचियो आहे। इहा असीं कोशिशि करियूं पिया त क़ौम परस्तनि खे इहा बि दिलि लॻायूं त बाबा हाणे धड़का धमान घणी थी विया, अचो त कोई रस्तो वठूं जेको सही। उहा ई ॻाल्हि ॾिसो, ओनरशिप जी ॻाल्हि अचे थी। यकीनन सिंध असां सिंधियुनि जे लाइ मुक़दस धरती आहे, माउ जीअं आहे, बिल्कुलु असां हिन ॻाल्हि खे एग्री था कयूं। असां जलसा बि कयूं था, हड़तालूं बि कयूं था, ऐं ठीकु ठाक पैसो ख़र्च थींदो आहे न साईं? एग्री कंदो हिन सां? जेकॾहिं असांजा जेके क़ौम परस्त आहिनि, जेके हिन वक़्तु बि उन्हनि 28 तारीख़ ते कॉल ॾिनी आहे, सिंध उनखे वरजाईंदी, हड़ताल बि थींदी, जेका मूंखे उमेदु आहे सक्सेसफुल हड़ताल थींदी, ऐं बाक़ाइदा मैसेज वेंदो त भई सिंधी हिन जे हक़ में न आहिनि। पर जेकॾहिं उहे रिसोर्सिस जेके असां हर भरू बैनरिंग ते लॻायूं था, पंहिंजी लीडर्स जी प्रमोशनल एक्टिविटीज़ ते लॻाईंदा आहियूं, क़ौम परस्त जी ॻाल्हि थो कयां, जेकॾहिं उहे रिसोर्सिस असां ॻोठनि में वञी किथे तालीम जे फ़रोग़ ते लॻायूं, आवाम खे शऊर करण जे लाइ, बाशऊर करण जे लाइ लॻायूं, जलसा बि ज़रूरी आहिनि, पर थोरो उन्हनि जो तादादु घटाए जेकॾहिं असां रिसोर्सिस खे डाइवर्ट कयूं त तव्हांखे नथो लॻे त इहो हिकिड़ो नेकी जो कमु थींदो जेके क़ौम परस्तनि खे करणु घुरिजे? ॾिसो, सोशल वर्क करणु सुठी ॻाल्हि आहे, पर हिकिड़े आउं वॾे दानेश्वर जो कॉल थो ॿुधायां त चैरिटी कैन नेवर चेंज द सोसाइटी। चेंज सोसाइटीअ खे न आणे सघंदी चैरिटी। इहो जेको ख़ैरात जो कमु आहे न, ईअं त पोइ हींअर बि हुकूमत हज़ार ॾिसो तालीमी सरगर्मियुनि में हिसो वठणु इहा सुठो आहे त पॉलिटिकल पार्टी जेका वेठे। असां पंहिंजे असीं दावा कोन था करियूं, असां पंहिंजे वसा और जिते जिते आहे असीं उते हुन में स्कूली तालीमी सरगर्मियुनि में हिसो वठूं था, अदबी सरगर्मियुनि में वठूं था, तालीमी सरगर्मियुनि में वठूं था, सभु शयूं कयूं था, पर असांजो बेसिक आइडिया जेको आहे सो पॉलिटिकल चेंज आहे। पॉलिटिकल चेंज जे वसीले असां हिननि सेक्टर्स खे बि असीं बहितर बनाइण जी कोशिशि। शाह साहिब, हिन ॻाल्हि सां एग्री कंदो त जेके असां जहिड़ा अधु सिंधी पढ़ियल अचनि पिया शागिर्द, या जेके वॾेरनि जा ॿार शहरनि में अची विया आहिनि, उन्हनि खे सही सिंधी ॻाल्हाइण बि कोन थी अचे, उन्हनि खे तारीख़ जी ख़बर, इन ॻाल्हि सां एग्री कयो था? निहायत सही आहे। पोइ इन्हनि इहे त पढ़ियल लिखियल माना सिंध जी क्रीम आहे, जिन खे सिंधी कोन थी अचे, पोइ उन्हनि जे लाइ बि त केरु कुझु कोन पियो करे न साईं। हाणे ॾिसो, इहे तव्हां आसां मां आहिनि, इहे बि तव्हां तमामु हिकिड़ी अहम ऐं तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि ॿुधाई। बिल्कुलु। ॾिसो, हींअर जेके बि ज़्यादातर कामयाबु जेके सिंध जा सियासतदान हुजनि या ॿी कंहिं फील्ड में, उहे वीचारा सरकारी सिंधी स्कूलनि मां पढ़िया आहिनि, पढ़ी अॻिते आया आहिनि पंहिंजे। हींअर असांजा जेके बि असांजा ॿार जेके अक्सरियत कराची में, हैदराबाद में जेके पढ़ूं त सिंधी मीडियम ई नथी कराई वञे। को मीडियम सिंधी न करियो, भले अंग्रेज़ी मीडियम हुजे, ठीकु, त सिंधी एज़ ए सब्जेक्ट त पढ़ाई कोन थी वञे, पढ़ाई ई नथो वञे, पढ़ाई कोन थो वञे। इन जे लाइ असांखे करणु घुरिजे। ऐं सम्झां थो त लाॻातार इहो मौक़ो 40 सालनि खां वठी पीपल्स पार्टीअ खे मिलियो आहे ऐं ॿियो मुस्लिम लीग खे मिलियो आहे। उन्हनि ॿिन्ही इन जे लाइ न कयो आहे। हुकुमरानीअ में वेही करे सिंधीअ जे प्रमोशन जे लाइ को कोन कयो आहे। रहियल खोयल 1800 अलाए समथिंग जो जेको अंग्रेज़ी कानून उहो बि ख़तमु थी वियो। 72 में तव्हां ॿिनि ॿोलियुनि जो सूबो बि करे छॾियो। नतीजो इहो थियो त तव्हांजे अॻियां असांजो नुक़सानु थियो। हाणे रुॻो ॿिनि ॿोलियुनि ते बि कोन्हे, भले ॿ ॿोलियूं हुजनि, उन ते बि असांखे एतिराज़ु कोन्हे। ॻाल्हि आहे त असांजे सूबे में असांजी ॿोली छो कोन्हे। सही, असीं सम्झूं था त सिंध यूनाइटेड पार्टी ईंदी इक़्तिदार में त इन जे लाइ बि क़दम खणंदी। आख़िरी सवाल आहे साईं, सिंध बचायो कमेटी अॻिते हली को MMA टाइप माना बहितर को हिकिड़ो इतिहाद थी सघे थो तव्हांजी? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सिंध बचायो कमेटी जो इतिहाद ठही सघे या न,
पर सपना जो इताद आहे ठीकु उहो आहे ई इन मक़सद जे हासिलात लाइ ठीकु उन में त ठहंदो ई ठहंदो छो त सिंध बचायो कमेटी में अहिड़ा बि दोस्त आहिनि जेके मसलन अदबी संगत आहे उहा पॉलिटिकल पार्टी न ठही सघंदी ठीकु साईं अगरि को फनकारनि जी जमायत उहा पॉलिटिकल पार्टी न ठही सघंदी ठीकु साईं अहिड़े नमूने सां जेके आज़ादी पसंदि आहिनि उहे डेमोक्रेटिक प्रोसेस में अचनि या न अचनि पाण आज़ादु आहिनि पर असां उन्हनि खे चऊं त तव्हां असांजे लाइ राह जा रुकावट न बणिजो असीं वधि में वधि इन्हनि खे इहो था करे सघूं पर सिंध बचायो कमेटी एज़ ए जमायत या हिकिड़ो इतिहाद नथी थी सघे पर सपना ज़रूरु थी सघे थी सपना खां बि को वधीक वसी थी सघे थो त को इतिहाद अञा वधी वञे पर इहो ज़रूरु आहे त हींअर पहिरियों दफ़ो थियो आहे त संजीदगीअ सां कॉम्पस जमायतूं इन तरफ़ सोचे रहियूं वॾी महिरबानी जलाल महमूद शाह साहब टाइम ख़तमु थी वियो नाज़रीन जलाल महमूद शाह साहब खे तव्हां ॿुधो ऐं असां हिकु पासे ते इहो जेको सूबनि जो मसइलो थियो आहे इन बाबति जागरता जे लाइ बि प्रोग्राम करणु ज़रूरी हो पर उन सां गॾोगॾु असांजे क़ौम परस्त दोस्तनि खे इहो बि सोचणु घुरिजे जिते सिंध जे वजूद खे बचाइणु ज़रूरी आहे उते सिंधियुनि में जेका हिन वक़्तु अहसास महरूमी आहे उनखे ख़तमु कराइण जे लाइ हुकूमत ते प्रेशर विझणु बि तमामु घणो ज़रूरी आहे ऐं सिंध में रहंदड़ सिंधियुनि जो वजूद बचाइण बि ज़रूरी आहे तिखियूं ॻाल्हियूं में एतिरो ई शौक़त ज़दारी खे ॾींदा इजाज़त अला भाई।